अदा जीअं मूंखे ख़बर पई त अदा वलूअ जा कातिल रुंडे ऐं गुलशेर वारा आहिनि, हुन घर में हिकु ॾींहुं रहण मुंहिंजे लाइ अज़ाब हुयो। ज़ालिमनि खे सज़ा मिली चुकी आहे धीअ, अञा अलाह साईं उन्हनि खे बुछड़ो कंदो। मलुका, वॾे में वॾो शैतान रूंडो आहे जेको हींअर ताईं जहिड़ो आहे। बाबा न रुंडे कमीणे खे त चाकर खान पाणे लटाईंदो, ऐं जेकर चाकर खान खां बची वियो न त उनखे मां पूरो कंदुसि। मां न पुट न, तू इन पलीत माण्हूअ जे खून में पंहिंजा हथ न रंगजाए। बाबा, इन्ही कमीणे रूंडे खे पूरे करण वारा घणा आहिनि। जे चाकर खान खां बची वियो त सांवला वारा पूरो कंदुसि। पर बाबा मुंहिंजी दिलि खे सुकून तॾहिं मिलंदो तॾहिं उन कमीणे खे मां पंहिंजे हथनि सां मारींदुसि। अदा मुंहिंजी बि दिलि चए पई त हिन सभिनीनि खे खाधे में ज़हर मिलाए ॾियां, पोइ हेॾां अचां। हिकु हिकु कमीणे खे मां नंबरवार सां पूरो कंदो रहंदुसि। तूं फिक्र ई न कर मुंहिंजी भेण। शेरल मुराद, हाणे थोड़ी हिते साही पचो, ॻोठ वेझे आहे, ठीकु आहे न? सिज लहण खां पहिरीं इंशाअल्लाह ताला पहुची वेंदासीं। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।